आणि चिट्टी तिथं स्क्रीन किती थी वञे थो? 1000 स्क्रीन किती थिए त थींदासीं बाबा स्क्रीन किती थिए त 1000 अञा न थियो ये हाणी सही थियो। अस्सलाम वालेकुम। ये अॼु रानीपुर जे मेले में ये तालीम जा होका शुरूआत हितां हुया त महिरबानी करे पंहिंजे बचड़नि खे वॾेरनि जे भॻवान खां स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो, तालीम ॾियारियो, पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारियो। वॾेरनि जे कमनि खां बहितर आहे स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो, बचड़नि खे स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो, पंहिंजे बचड़नि सिंधी सकाफ़त रानीपुर जे मलाखड़ी में ॿारनि जे तालीम जे लाइ दरवाज़ा महिरबानी करे पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो, पंहिंजे तालीम ॾियारियो, पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो। मेले जा मालिक मौत जा सुभाईंदो सही सुन सही बेटा फकीर कुर्बान शमर भैया सरदार पहलवान औरंगजेब नारे जो शहीदी दस्तगीर बादशाह जो चीफ खलीफो अॼु रानीपुर जे मेले में बच्चनि खे तालीम जे लाइ ही जेको आहे बाबा रानीपुर जो मेलो न्याणियुनि खे तालीम सां ॾिसनि था असांजो पाकिस्तान सालवान ये इंक्वायरी अब्दुल जब्बार गोपाल सिंध सिंगार पहलवान पहलवान सिंध पंजाब इनाम जो औरंगजेब नारे जेके दस्तगीर जे बाजो चीफ खलीफो हाजी वलीदार वया अलजा साहबजादा मंताली वया उल्फतली वया पहलवान आई सैयद रमजानी शाह जो पहलवान अब्दुल जब्बार तारी नुकसान पहुंचाईंदा पहलवान अली जोड़ी सरदार सखी साहब के सलाम है जो मेलो समझी दरगाह पाजी समझी दस्तगीर बादशाह बूटी ॾींदा सरदार गुल खालसा की लगे ताली तालीम जो तालीम सां शिकस्त गुरबत खे क़ौम जे बच्चनि जे मुस्तक़बिल जो तालीम ॾियारियो, पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो, पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारियो, पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो, पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारियो। ही तालीम जो होको आहे त ही सिंध सरकार खे ही सरदार शाह ॿुधे, ही अकबर लगारी ॿुधे त तव्हां 5 स्टार होटलनि में आहियो, असां माण्हुनि में, असां रोडनि ते, असां ॻोठनि में हिन तालीम जे लाइ, हिन क़ौम जे बच्चनि जी तालीम जे लाइ, हिन क़ौम जे नियाणियुनि जी तालीम जे लाइ असां वाण हस्ती इहो पैगाम था ॾियूं त महिरबानी करे जेकॾहिं हिन क़ौम खे अॻिते अचिणो आहे, जेकॾहिं हिन क़ौम खे हिन धरतीअ जे ॻोल्ह ते इज़त सां रहणो आहे त हुनखे तालीम खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। अचे त तालीम
करायूं अचे त पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारो तालीम सां ई क़ौम अॻिते ईंदी वॾेरनि जे बंगलनि खां बहितर आहे त महिरबानी करे पंहिंजे बचड़नि खे स्कूलनि में दाख़िल करायो महिरबानी करे पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारो पंहिंजे नियाणियुनि खे दाद जे लानत खां पंहिंजे नियाणियुनि खां बहितर आहे त महिरबानी करे उनखे तालीम ॾियारो नियाणियुनि खे तालीम खे ज़ेवर सां संभालियो उन्हनि खे तालीम ॾियो उन्हनि खे एतमाद ॾियो उहे अॻिते ईंदियूं पंहिंजे पेरनि ते बीहंदियूं नौकिरी कंदियूं मुआशिरो तरक़ी कंदो उनजे करे पंहिंजे नियाणियुनि खे स्कूलनि में दाख़िल करायो पंहिंजे बचड़नि खे स्कूलनि में दाख़िल करायो वॾेरनि जे बंगलनि खां बहितर आहे त महिरबानी करे वॾेरनि जे बंगलनि खां बहितर आहे त महिरबानी करे पंहिंजे बचड़नि खे स्कूलनि में दाख़िल करायो वॾेरनि जे बंगलनि जे करण खां बहितर आहे त महिरबानी करे पंहिंजे बचड़नि खे स्कूल में दाख़िल करायो माण्हू बि ॾेखार जेको आहे रानीपुर जे मेले में रानीपुर जे मेले खां तालीम जे लाइ बचड़नि जी तालीम जे लाइ महिरबानी करे सॼी क़ौम जे ॿारनि खे मज़दूरनि खे हेठे तबिके जे माण्हुनि खे जेकॾहिं तव्हां चाहियो था त असांजी क़ौम जा बच्चा असांजो मुस्तक़बिल सवरजे त महिरबानी करे पंहिंजे बच्चनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो उन्हनि खे तालीम ॾियारो उन्हनि खे अॻिते आणो वॾेरनि जे बंगलनि खां बहितर आहे त पंहिंजे बच्चनि खे स्कूलनि में दाख़िल करायो पंहिंजे बचड़नि खे स्कूलनि में दाख़िल करायो पंहिंजे बचड़नि खे स्कूलनि में दाख़िल करायो पंहिंजे बचड़नि खे स्कूलनि में दाख़िल करायो पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारो पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारो पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारो पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारो हे तालीम जो मौक़ो आहे नारी मज़दूर जे ॿार खे गुज़ारिश थी कयां त महिरबानी करे स्कूलनि में दाख़िला वठो पढ़ो तालीम थी सघो था असांजी क़ौम तरक़ी करे सघे थी महिरबानी करे महिरबानी करे स्कूलनि में दाख़िल करायो दाख़िल करायो पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारो तालीम सां ई सुधरंदो तालीम सां ई तरक़ी ईंदी न त वञणा असांखे जाइल रखंदा हे असांखे कुड़मी रखंदा हे असांखे नौकर रखंदा हे असांजा दुश्मनियूं कंदा वॾेर जेके सॼे मुल्क जा पैसा खाई विया जेके असांजा स्कूल तबाह असांजे इस्पतालूं तबाह अचो त वॾेरनि जे ख़िलाफ़ निकिरी पओ सरदारी निज़ाम जे निकाय निकिरी वञो ऐं वॾेरा शाहीअ जे ख़िलाफ़ निकिरी पओ अॼु सॼी सिंध में नाज़िम जोके सां जेको ज़ुल्म थियो आहे उनजे लाइ बि सॼी सिंध सरापा एहतजाज आहे मां उन्हनि जे कातिलनि ते लानत मोकिलिया ऐं मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट खां मुतालबो थो कयां त हिननि ते हरामी वॾेरनि खे गिरफ़्तार आहिनि हिननि खे फांसीअ जी सज़ा ॾिनी वञे त महिरबानी करे नाज़िम जोके जे कातिलनि खे फांसी सज़ा मिलणु घुरिजे मां जस्ट जा वकीलनि खे मां जस्ट जा क़ौम जे माण्हुनि खे जेको वॾेर जे निज़ाम जे लाइ निज़ाम जे लाइ शुरू आहे हे बचड़नि खे तालीम ॾियारो पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारो पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारो पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारो पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारो तालीम सां ई क़ौम जे कार सुधरंदी तालीम सां ई क़ौम अॻिते थी सघे थी तालीम सां ई तरक़ी थी सघे थी अचो त पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो अचो त पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो तालीम सां ई क़ौम जी तरक़ी आहे तालीम सां ई क़ौम जे पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारियो पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो क़ौम जे नियाणियुनि खे तालीम ॾियारियो
पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो, पंहिंजे बचनि खे तालीम ॾियारियो। तालीम सां ई तरक़ी आहे, तालीम सां ई तरक़ी करे सघिजे थी। महिरबानी करे अॼु ही जेको राणीपुर जे मेले मां तालीम जा होका ॾींदे तालीम जे लाइ अॼु मां निकिरी आयो आहियां, त महिरबानी करे पंहिंजे न्याणनि खे, पंहिंजे बचड़नि खे वॾेरनि जे बंगलनि खां बहितर आहे त स्कूलनि जा दरवाज़ा ॾेखारियो। तालीम में तरक़ी आहे, तालीम में सोच आहे, तालीम में जेको सभु कुझु आहे। हिनजे करे अचो त गॾिजी हिन तालीम जे लाइ कोशिशि कयो, पंहिंजे स्कूलनि जी संभाल कयो। उते मास्तरनि खे ॾिसो पढ़ाइनि था नथा पढ़ाइनि, अचो त महिरबानी करे पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ायो। अॼु राणीपुर मां खोड़ सारा तालीम जा मसइला आहिनि, पर उनजे बावजूदि मां सिंध सरकार खे ताज़ो बर्थनि में जेकी पॉलिसी मुक़ररु कई वई आहे उहा हिकिड़ी बोगस पॉलिसी आहे। 45 बेकार हुयो, ख़तमु कयो। उन खां पोइ न्याणियुनि जे लाइ तव्हां 50 ॾियां, मिनोरिटीज़ जे लाइ तव्हां 50 ॾियां, बाक़ी जेके मेल असांजा सिंधी नौजवान छोकिरा उन्हनि खे 50 ते मुक़ररु कयो वञे ऐं असांजो इहो मुतालबो मञियो वञे। ऐं फीस में ग़लतियूं, उन खां पोइ डिग्रियुनि जूं मार्कूं नथा ॾियो।